ईद जी त तव्हांखे ख़बर आहे त ही ख़ुशियुनि जो मौक़ो हूंदो आहे। दिलि चवंदी आहे त पंहिंजनि सां वेहिजे, पंहिंजनि सां मिलिजे। भाउ जे घर मुंहिंजो हस्बैंड मूंखे छॾे वियो, उन खां पोइ हुन पलट खे ख़बर कान वरिती त हिन सां छा थियो, छा ॻाल्हि थी, कुझु बि न हुओ, ईअं गुम थी वियो जीअं जहिड़ा हुआ ई जीअं जीअं वक़्तु तेज़ी सां गुज़रंदो वञे थो, तीअं तीअं पंहिंजनि में इख़्तिलाफ़ बि वधंदा वञनि था। देती हूँ कि ये लोग खुश रहे, आबाद रहे। लड़का मतलब मिलने नहीं आते, बात तक नहीं करते। अब भाई आता था, वो भी 2-3 साल से नहीं आ रहा। ईद में बहुत याद आते हैं, बच्चों के साथ नहीं होता है ना। जेको मूंखे ॾिसी रहियो आहे टेलीविजन स्क्रीन ते, उहो हर हिकु माण्हू ई सोचण ते मजबूर थी वियो हूंदो त असां कहिड़े समाज जो हिसो आहियूं। हमें छोड़ने के बाद एक बार उनको ख्याल नहीं आता, न अपनी माँ का, न बेटी का, बहन का, XYZ कोई भी है, खाली हम अपने आप को याद करके अपना खून की जलाए इज्जत क्यों दे। मामू मतलब सही नहीं थे हमारे साथ, गलत नज़र थी उनकी मुझ पर। मुझे 9 साल हो गए हैं यहाँ पर और अभी तक मेरे घर वाले नहीं आना चाहते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आवाज़ टीवी जी समूरी सथ पारां तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। मूंखे उमेद आहे त तव्हां सभिनी जो रमज़ान तमामु सुठो गुज़रियो हूंदो ऐं ईद जीअं त तव्हांखे ख़बर आहे त ही ख़ुशियुनि जो मौक़ो हूंदो आहे, हिक ॿिए सां ॻंढिजण जो मौक़ो हूंदो आहे। ईद पाण सां गॾु अमुन जो पैगाम खणी अचे थो। हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं हुजे थो जिते दिलि चवंदी आहे त पंहिंजनि सां वेहिजे, पंहिंजनि सां मिलिजे। पर हाणे जीअं जीअं वक़्तु तेज़ी सां गुज़रंदो वञे थो, तीअं तीअं पंहिंजनि में इख़्तिलाफ़ बि वधंदा वञनि था। पर बहरहाल ईद जो ॾींहुं हिकिड़ो अहिड़ो सुठो ॾींहुं आहे, सुठो मौक़ो हुजे थो। पर हिते जॾहिं आउं वधीक ॻाल्हि कयां त आउं किथे मौजूदु आहियां? आउं मौजूदु आहियां बिल्किस ईदी शेल्टर होम में, जिते तक़रीबन 1200 बुज़ुर्ग औरतूं, नौजवान छोकिरियूं रहनि पियूं ऐं उन्हनि सां असीं मुलाक़ात कंदासीं त उन्हनि जी ईद कीअं गुज़रे पई ऐं हू ईद ते छा पंहिंजनि खे यादि कनि पियूं। छो त ईद जीअं त ख़बर आहे पंहिंजनि खां बग़ैर त थी कोन सघंदी आहे ऐं जेको पंहिंजनि खां बग़ैर ईद कंदो आहे उहो ई वधीक ॿुधाए सघे थो त केतिरी तकलीफ़ मां गुज़रंदो आहे। सो हिते बि कुझु पीरसन औरतूं तव्हांखे नज़र ईंदियूं, कुझु नौजवान छोकिरियूं ॿारियूं नज़र ईंदियूं जेके हिते दरवाज़नि में अखियूं विझी वेठियूं आहिनि। उन्हनि प्यारनि जूं मुंतज़िर आहिनि जेके उन्हनि खे हिते छॾे करे हलिया विया आहिनि मुख़्तलिफ़ कारणनि जे करे। सो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कीअं महसूसु कनि थियूं ऐं ईद जे ॾींहं ते छा पंहिंजनि खे जेके उन्हनि खे हिते छॾे करे हलिया विया, छा उन्हनि खे यादि बि कनि पियूं। सो हिते तव्हांखे वेठल सभु नज़र अचनि पियूं, जिन में कुझु असांजूं पीरसन औरतूं बि आहिनि, मुख़्तलिफ़ औरतूं तव्हांखे वेठियूं नज़र अचनि थियूं ऐं ही ॿारड़ियूं प्यारियूं प्यारियूं जेके मेहंदी बि लॻाइनि पियूं। ईद जो मौक़ो आहे ज़ाहिर आहे ऐं ही सभु सेलिब्रेशन तव्हां ॾिसी सघो पिया आवाज़ टेलीविजन जी स्क्रीन ते। ऐं थोरी देरि में हली करे हिननि सां असीं ख़ूब कचहरी बि कंदासीं त केरु केरु पचाईंदो आहे सुठो खाधो, केरु कंदो आहे हिक ॿिए जी गिला ऐं ग़ीबत, ऐं उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे जॾहिं मायूं गॾु वेहंदियूं आहिनि, कचहरी न थिए, गिला ग़ीबत न थिए, गॉसिप न थिए त मज़ो ई कहिड़ो। सो अची करे असां हिननि सां आहिस्ता आहिस्ता करे ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे ॾिसो ॿारड़ा बि नज़र अचनि पिया ऐं आउं जीअं ई एंटर थियसि त हिननि वॾे पुरजोश अंदाज़ में मूंखे सलाम कयो एंड दे वर रियली एक्साइटेड फॉर टुडेज़ शो, जेको ही ईद जे ॾिहाड़े ते असीं तव्हां पंहिंजी टेलीविजन स्क्रीन ते ॾिसी सघो पिया। सो ही मेहंदी बि जेकर असांजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त ही प्यारियूं छोकिरियूं हिक ॿिए खे मेहंदी बि हणनि पियूं, बल्कि थोरी देरि में मां बि हिननि खे मेहंदी हणंदमि ऐं हिननि खां हणाईंदसि बि। सो शुरू कयूं पिया ऐं हिननि सां हली करे ॻाल्हि ॿोल कयूं था त ईद जे ॾींहं ते ही कीअं महसूसु कनि थियूं ऐं छा हिननि जा एहसासात आहिनि, इमोशन्स आहिनि ईद जे ॾिहाड़े खे वठी करे या पंहिंजनि खे वठी करे। क्यों आई हैं आप यहाँ पे? भाभी से झगड़ा हो गया था, भाभी और भतीजा यहाँ छोड़ गए। आपकी शादी क्यों नहीं हो पाई? माँ बाप अम्मी अब्बू का इंतकाल हो गया तो फिर भाइयों ने करवाई नहीं? क्यों? बस वक्त निकलता गया। मुझे फिट्स पड़ते थे, हाँ। फिट घर में पड़ते थे, तो इन्होंने यहाँ घर में झगड़ा साथ ये लोग करते थे तो मुझे यहाँ ला के ना भाइयों ने डाल दिया, भाई भाभी ने यहाँ डाल के छोड़ दिया। मैं भूल गई, उन लोगों को भूल गई। जब मुझे छोड़ के चले गए तो मैं भी उनको भूल गई। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं वॾी टैलेंटेड ऐं ख़ूबसूरत डॉक्टर शबाना सां गॾु, जेका डॉक्टर शबाना हिते ईदी होम में जेको आहे काफ़ी टाइम खां रहे पई। उन्हनि खां पुछण जी कोशिशि कयूं पिया त हू छो रहे पई हिते एतिरनि सालनि खां। अस्सलाम वालेकुम डॉक्टर शबाना, तव्हांखे ईद मुबारक चवां थी। तव्हांखे बि ईद मुबारक। ख़ैर मुबारक। सो डॉक्टर शबाना, तव्हां जहिड़ी ख़ूबसूरत डॉक्टर, टैलेंटेड डॉक्टर ईदी शेल्टर होम में छा करे पई? असल में एक्चुअली मुंहिंजो बेबी जी डेथ थी वई त आउं सदमे में हली वई हुअसि, डिप्रेशन में। त हस्बैंड बि छॾे ॾिनो हो त हिकदमि थोरो शॉक पहुचो
त मुंहिंजे ब्रदर मूंखे हिते दाख़िल कराए छॾियो त थोरो इलाज विलाज थी वञे जो हीअ बहितर थी वञे त असीं हिनखे घर वठी वञूं। हाणे हिते आऊं तक़रीबन 5-6 सालनि खां रहां पई ऐं बहितर तरीक़े से रहां पई, बिल्कुलु ठीकु आहियां हिते आऊं।